सिर्फ़ हिकु ग़लतीअ जी देरि हूंदी आहे। माण्हू विसारे छॾींदा आहिनि त अव्हां केतिरा बहितरीन ऐं शानदार इंसान आहियो। ज़ुल्म ख़िलाफ़ जल्दी आवाज़ बुलंद कयो। जेतिरी देरि कंदो ओतिरी वधीक क़ुर्बानी ॾियणी पवंदी। कावड़ माचिस जी तीलीअ वांगुरु आहे, ॿियनि खां पहिरियां पाण सड़ंदी आहे। इंसान हमेशा तकलीफ़ुनि मां ई सिखंदो आहे। बाक़ी ख़ुशीअ वक़्तु पहिरियां वारा सबक़ बि विसरी वेंदा आहिनि। इंसान ते बुरो वक़्तु उनजे करे ईंदो आहे त जीअं हू सॼणनि जे रूप में लिकियल दुश्मननि खे सुञाणे सघे। कामयाबी हासिल कयो, पर पैसे जे लाइ न, बल्कि पंहिंजी सुञाण ठाहिण जे लाइ। मुश्किलातुनि खां घबराइण न घुरिजे, छो जो तारा बि ऊंदाहीअ में चमकंदा आहिनि। कंहिंजी सुञाण हुनजे इल्म खां नाहे थींदी, बल्कि हुनजे अदब खां थींदी आहे। छो जो इल्म त इब्लीस वटि बि घणो हुयो, पर अदब खां महरूम हुयो। दुनिया जो दस्तूर आहे एतबार जे हथियार सां तोखो ॾियणु, ऐं मालिक जो दस्तूर आहे वक़्त जे हथियार सां इंसाफ़ करणु। नंढे खां नंढी कुहाड़ी बि समय वण किराए सघे थी। उन करे कॾहिं बि पाण खे कमज़ोर न सम्झणु घुरिजे। अगरि मुंहिंजी मादरी ज़बान सां तुंहिंजी रियासत जा बुनियाद लुॾनि था, त पक तुंहिंजी रियासत जी तामीर मुंहिंजी ज़मीन ते थियल आहे। इंसान खे सभ खां वधीक तकलीफ़ तॾहिं थींदी आहे जॾहिं हू ग़लति इंसान मां पंहिंजूं समूरियूं सही उमीदूं लॻाए वेंदो आहे। कंहिंजे सब्र खे एतिरो न आज़मायो जो हू सब्र ख़तमु करण खां पोइ सभु कुझु ख़तमु करे छॾे। असीं पंहिंजी ज़िंदगीअ जा अधु खां घणा नुक़सान ॿियनि खे ख़ुशि करण जे चकर में बि करे वेंदा आहियूं। कामयाब माण्हू पंहिंजे फ़ैसिलनि सां दुनिया तब्दील करे छॾींदा आहिनि, ऐं कमज़ोर माण्हू दुनिया जे ख़ौफ़ खां पंहिंजा फ़ैसिला मटाए छॾींदा आहिनि। मौला अलीअ जो कौल आहे, इंसाफ़ कयो, न त यादि रखो हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी लाचीअ खे क़त्ल करण वारा सिर्फ़ 4 हुआ, पर गर्क पूरी क़ौम थी वई, छो जो ॿियनि जो ॾोह ख़ामोश रहणु हो। तव्हांजे करे अगरि कोई बेसकून थी वञे त यादि रखो तव्हां ज़ालिमनि में आहियो। बुरे वक़्त में बि हिकु भलाई हूंदी आहे, जीअं ई ईंदो आहे फालतूअ जा माण्हू हलिया वेंदा आहिनि।